सतनाम श्री वाहिगुरु। सतनाम श्री वाहिगुरु। सोई मेला पंजवान धन गुरु अर्जन देव साहिब जी। सफल आपकी सेवा कयो मेरे सदाई। सिमरत वेद पुराण पुकारन। सिमरत वेद पुराण पुकारन पोथिया। नाम बिना सब कूड़ गाली होथिया। नाम निधान अपार भगता मन वसे। जन्म मरण मोह दुख साधु संग नसे। रहा मोहे बात अहंकार सर पर नुनिया। सुख न पाइन मूल नाम विशोनिया। सतनाम श्री हरि वाहिगुरु। प्रेम सां जपो जी सतनाम श्री हरि वाहिगुरु। मोहे बात अहंकार सर पर रुनिया। सुख न पाइन मूल नाम विशोनिया। गुरु प्यारे साध संगत जी, प्रेम सां जपो सतनाम श्री हरि वाहिगुरु। बाणी पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज। सिमरत वेद पुराण पुकारण पोथिया। नाम बिना सब कूड़ गाली होथिया। जीअं त असां पंहिंजे ॿार खे तमामु ऊचियूं किताब वठी ॾियूं, बुक्स वठी ॾियूं ऐं उनखे चऊं कि तूं रूम वेही करे पढ़। केतिरा साल बीतजी वेंदा पर ॿार खे विद्या न ईंदी। जेसि ताणी उन ॿार जो पाण कंहिं स्कूल में कंहिं कॉलेज में दाख़िलो न कराईंदासीं, जेके हुते मास्तर हूंदा उहो गुरु न कराईंदासीं, तेसि ताईं मुंहिंजे दिमाग़ में कोई बि ॻाल्हि वेंदी कोन, ना ही विद्या ईंदी। ठीक उन आधार ते गुरु महाराज जो सिमरत वेद पुराण पुकारण पोथिया। असां वेद पढ़ूं था, पुराण पढ़ूं था, ग्रंथ पढ़ूं था, ये पुकारे करे चवनि था। ये छा था चवनि कि नाम बिना सब कूड़ गाली होथिया। सब पढ़ लेकिन गुरु कर। तू गुरु कयो आहे या न कयो आहे इहो तोखे ॾिसणो आहे। अगर गुरु कयो आहे तो तू गुरुमुख आहे, अगर गुरु न कयो आहे तो निगरो आहे। निगरो माना जेको गुरु न कंदो आहे। पाण गुरु कयो आहे त बरोबर पंहिंजे दिमाग़ में सब गीता पुराण ग्रंथ जा वचन अरदास सब दिमाग़ में वेंदो, पाण महसूस भी कंदासीं। अगर पाण गुरु न कयो आहे, अञा ताणी निगुरायूं त पंहिंजे दिमाग़ में पंहिंजे हृदय में बाणी वेंदी कोन। नाम बिना सब कूड़ गाली होथिया। नाम निधान अपार भगता मन वसे। गुरु जो नाम, गुरु जी भक्ति तॾहिं हृदय में वेंदी आहे जॾहिं पाण गुरु कंदा आहियूं। जंहिंमें तुंहिंजो विश्वास हुजे, जंहिंमां तो सब कुछ पातो हुजे, जितो तो अॼु बि उतो मिलंदो हुजे, हर मनोकामना पूरी थींदी हुजे, तो उते तूं गुरु कर। निगरो थी रहंदे त हमेशा ईअं ही सिर्फ वचन ॿुधंदे, शब्द ॿुधंदे, गीता ॿुधंदे, लेकिन हृदय में विराजमान न थींदो। जन्म मरण मोह दुख साधु संग नसे। साधु संत भी केतिरो सम्झाइनि। उनजी बाणी में भी आहे कि गुरु करण सर्वप्रथम पंहिंजो कर्तव्य आहे। ऐं गुरु कयो आहे त जेकी पाण खे उतो नामदान जी दीक्षा मिली आहे, उनजो हर रोज नितनेम सां पालन करण। आखिरी वाणी में गुरु महाराज ने शब्द बख्शिश कयो, सुख न पाइन मूल नाम विष्णु। सुख पाए न सघंदासीं, केतिरा भी पुराण पढ़ी वठो, लेकिन गुरु प्यारे साध संगत सुख जी प्राप्ति भी आहे त असांखे गुरु करणो आहे। गुरु न कयो आहे त गुरु कयूं त असां भी गुरुमुख बणिजी करे दाता जी बाणी जो उच्चारण भी कयूं। बोल गुरु नानक देव की, साच दरबार साहिब की।